अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ के मेयर का खबर ॾिन लालूं तो मेयर में जीएस सिंध कॉमर्स पार्टी के मरकज़ी ऑर्गेनाइजेशन दो देशी प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे आमिर। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त जीएस सिंध कॉमर्स पार्टी जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र दो देशी मेयर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिंध मां निकिरंदड़ वसीलनि जा सिंध ते ख़र्चु कयो वञे ऐं काला बाग डैम खे ख़तमु कयो वञे, सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। ऐं हिन वधीक चयो त मेयर प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सदाईं लोकल मसइलनि ते लिखी ऐं सिंधी मसइलनि ते लिखी पाण मल्हायो आहे। उन मौक़े ते दो देशी मेयर प्रेस क्लब जे नई चूंडियल पार्टी खे मुबारकबाद ॾिनी, गुलनि जा हार पिणु पाराया। उन मौक़े ते अवामी प्रेस क्लब ॾोकरी जो सदर अब्दुल जब्बार मेमणो, सहाफ़ी आमिर डेरो, रब नवाज़ खोसो, अल्ताफ़ हुसैन डेरो, माशूक मशहूरी, रहीम बख्श पंवर, अमजद कोलाची पिणु मौजूदु हुआ। आमिर तीणो, अवामी न्यूज़ मेहर। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।